तव्हां हुन ते नज़र रखो, असां पहुचूं था। पूरे बंदोबस्त सां अचिजो सर, मता ही निकिरी न वञे। इक़बाल खां निकिरणु नामुमकिन आहे। इक़बाल जे अख में सूअर जो वार आहे ऐं उहो मीर खे ॾेखारिणो पवंदो। बख्शल पुलिस जो ज़ोर वधी वियो आहे, पाण खे हितां निकिरणो पवंदो। कंहिं वक़्त बि छापो लॻी सघे। ॾींहं जो ख़तरे खां ख़ाली न हूंदो, हिन वक़्त खे राति जो कढणो पवंदो। ॾींहुं हुजे या राति, तव्हां मूंखे हितां ॿिए हंधि नथा वठी वञी सघो। पर तोखे मारे त सघूं था न। शौक़ सां मारे छॾियो त पोइ ॿुधी छॾ, तुंहिंजी भेण जो लाश तोखे घर मिलंदो। और तुंहिंजो सहारो थो वठी, हाँ? मर्द आहे, सिधो थी मूंसां विड़, सिधो थी। मां मर्द न आहियां, बाक़ी तूं मर्द आहे जो बदला खे थो मारी। जॾहिं तूं आज़ाद है न, कंहिं बि तोखे दौड़ाए दौड़ाए कुटको ॾिनो हो, या थई हाणे बदले त कहिड़ो फ़र्क़ु थो पवे। मीर तूं हिन खे छॾ, हाणे तूं ॿुधा त हिन जे लाइ छा सोचियो अथई। बख्शल, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, त असांखे हितां निकिरणु घुरिजे। असां निकिरी सघूं था हितां। मीर हलणो कंहिं तरफ़ आहे? कच्चे तरफ़ हलंदासीं। वठ हिन कमीने खे अॻियां करीस। साहब, मीरा त निकिरी चुका आहिनि। काॾे वेंदा? हिननि जो पीछो असां क़यामत ताईं कोन छॾींदासीं। अचो। खणी जो हमले करण वारनि खे मूं न सुञातो अमा राणी, पर जॾहिं नवाब खान आयो उन त सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। इहे पक सोरहाना मूसे वारा आहिनि। पर बाबा, मूंखे पक नथी पवे त मीर ऐं मूसा तुंहिंजे मथां हमलो कंदा। अमा, वक़्त खे अगवाह कयो वियो आहे, उहो कम बि मूसा ऐं मीर जो ई आहे। उन खां बाद में मूं ते हमला थिया, मूंखे मारण जी कोशिश कयूं, पोइ बि अञा ताईं मीर जूं हमदर्दी बि ॾींदाई। कंहिं ॻाल्हि खे त मञ। उन सां मुंहिंजी का बि हमदर्दी न आहे बाबा, पर अलाए छो दिलि मुंहिंजी मुतमिन नथी थिए। अमा, तूं पंहिंजी दिलि खे छॾ, दिमाग़ सां सोच। वक़्त खे अगवाह कराए, मूंखे माराए, पोइ तोखे हितां वठी वञे, हुनजी इहा ई सोच आहे। अञा बि तूं चईं थी त इहो कमु हुनजो न हूंदो। बाबा, जेकॾहिं तूं मूंखे वठण लाइ न अची न, त मीर मूंखे हेॾे वठी अचण लाइ तयारु हुयो। मीर मिड़ई तोखे ॾटा सटा पियो हुजे, जे घर में रोवण पिटको न हुजे, बाक़ी हो तोखे कॾहिं भेॾे कोन छॾे हा। बाबा, जेकॾहिं सुभाणे तव्हां ख़बर पवे त तव्हांजो दुश्मन वक़्त आहे ऐं हू न, त पोइ छा कंदव? पोइ वक़्त खे सिधी गोली सीने में हणंदुसि। पर जे मुंहिंजा दुश्मन मीर ऐं मूसा हूंदा न, उन्हनि खे बि कतई कोन बख़्श कंदुसि। मूसा, असां हीअ दरबदर वारी ज़िंदगी केतिरा ॾींहं गुज़ारींदासीं यार? जेसीं ताईं नवाब खान जहिड़ा ज़ालिम माण्हू ज़िंदा आहिनि, न असांखे सुकून में रहण ॾींदा, न ई वरी इहे पाण रहंदा। पोइ इन ज़ालिम जो छा सोचो तूं? हिन ये ज़ालिम जो अंजाम तमामु वेझो आहे दुरू। सिर्फ़ु हिकिड़ो चकर, हिन ये मीर जी भेण खे रुगो आज़ाद कराई। उन खे त वक़्त ऐं बहावल अगवा कयो आहे न। दुरू, जेकर इहो वक़्त जो कमु आहे त पोइ पक सम्झ त वक़्त नवाब सां मिलियल आहे, ऐं इहे ॿई चाचे बहावल खे इस्तेमाल पिया कनि। दरिया खान जेकॾहिं मीर जी भेण वक़्त वटि आहे त पोइ पक सम्झ त
उनजी ख़बर नवाब खे बि ज़रूर हूंदी। हाणे जेकॾहिं असां वक़्त खे मारियूं था या नवाब खे, त पोइ ॿिन्ही सूरत में असांखे मीर जी भेण जो लाश ई मिले। इहो त आहे मूंसा, पर उन्हनि ज़ालिमनि मां रहम जी उमेद नथी रखी सघिजे। दरिया ख़ान, मां पंहिंजी भेण खे खोइण खां पोइ नथो चाहियां त मीर जी भेण बि कंहिं ज़ालिम जे ज़ुल्म जो शिकार थी वञे। उन करे इन मासूम खे छॾाइण तमामु ज़रूरी आहे। असां उन जी ज़िंदगी ख़तरे में विझी दुरू पंहिंजो पलांद नथा करे सघूं। हिकिड़ो चकर दुरू, हिकु चकर रुगो इन मासूम खे आज़ाद कराई, पोइ कंहिं बि ज़ालिम खे कोन बख़्श कबो, कॾहिं बि न। पेरनि जा निशान ॿुधाइनि था त असां हुननि खे वेझो अचे पहुता आहियूं। हू घणो परे न आहिनि विया। विख वधायो, अचो मूंसां, अचो। हलना निकिते, हलो। हलण जी कर जॾहिं ईंदे त मारियो वेंदे। तव्हां मूंखे घणो वक़्तु लिकाए नथा सघो। तुंहिंजो लाश ई हितां वेठो। हलो। बख्शल, हाणे तोखे इजाज़त। अॻिते हिन खे मां वठी वेंदुसि, तूं वापसि मोटी वञ। मीर हे तोसां अॻिते हलंदो कोन, वॾी गुहांदी कंदी। जेकॾहिं मूंखे तंग कहीं न, कंगुन में गोलियूं हणी जॾो करे बि खणी वेंदोमांसि। फिकर न कर, तूं होॾे वञई, उतां जी मूंखे ख़बर चार ॾींदो रहिजांइ। फोन ते राब्ते में आहीं। ठीकु आहे मीर, यारो यारी, पर पंहिंजो ख़्यालु रखजांइ। तूं बि ख़्याल सां वञजांइ। पुलिस पंहिंजी ताड़ में आहे। हलो। तुंहिंजी संगत पहुची वई आहे मीर। ॿुधाए त अञा केतिरो मूंखे अॻिते वठी हलंदे। मूंसां ॿी बि संगत आहे या सिर्फ़ु तव्हां ॿ आहिया? ॿी संगत अञा पोइते आहे। थोरी देरि खां पोइ उहा बि अची वेंदी। मूंसां खान उहा संगत तव्हांजे पोयां हेॾां अचण में कुझु देरि कंदी। तेसीं ताईं तव्हांजे लाइ भला मानी तयारु कराए वठूं। इख़लाक़, तूं मानी कराए, बाक़ी ॿी संगत खे थोरी देरि लॻंदी। बाबू, तूं वञ संगत जे लाइ मानी कराए वठ। ठीकु आहे इख़लाक़, तूं संगत सां वेह त मां मानी जो बंदोबस्तु करे वेठां। हिते भला शिकार जे लाइ पंधु पिया आहियो या ॿियो को कमुकार आहे मूंसां खां? इख़लाक़, पुलिस तंग पई करे, उन खां पासे ते थी तो वटि पहुता। ऐं हा ॿी ॻाल्हि, मीर शिकार जे इरादे सां हिते तव्हां वटि अचे पियो। तव्हां कुझु ॾींहं उनखे संभाले सघंदव? मूंसां उहो हिते गुम थी वेंदो, उनजो तूं को बि उल्को न कर। भला पुलिस जो त ख़तरो न आहे न? असांखे को ख़तरो न आहे, बाक़ी हू तव्हांजा पेरा खणी हिते पहुची सघनि था। इख़लाक़, फ़िलहाल त पेरनि जा निशान मिटाए हिते तो वटि पहुची विया आहियूं। पोइ बि तूं हिकु ॿ हमराह ॻोठ जे ॿाहिरां बीहारे छॾिजांइ। जेकॾहिं पुलिस अची वई न,
त असां निकिरी वेंदासीं। तुंहिंजे मथां मुसीबत अचण कोन ॾींदासीं। तूं परेशान न थी। ही कम जो ना है, मीर असांजे कम जो आ। मीर उन तरफ आहे जे तरफ का ही आयो आहे। मीर के हरगिज़ छॾणो ना आहे, छो त मुंहिंजो नालो आहे शरीफ, पर शरीफ़नि सां मुंहिंजी लॻे ई कान। अचो। मां तो चवाई अॻियां थी भली मूंखे मारे वञ, पर हितां हिकु कदम वक़्तु न हलंदुसि। तुंहिंजी इहा ख़्वाहिश बि पूरी थो कयां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।